समारोह में ख़बरवान से शेयर कंदासीं। हथियारबंदनि पारां टंडो बागो तालुके जे ॻोठ पटेल ओको कोली वासी प्रेमी जोड़े खे खंभे खणण जी कोशिश कई। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची प्रेमी जोड़े खे तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस पहुचण ते हथियारबंद फरार थी विया। प्रेमी जोड़े खे तहफ़ुज़ ॾियण लाइ समारोह थाणे ते आंदो वियो। पुलिस जे चवण पंहिंजी रज़ाख़ुशीअ सां घरां निकिता आहियूं। माइट ऐं इलाइक़े जा बासर माण्हू क़त्ल करणु चाहिनि था। प्रेमी जोड़े जो मौक़िफ़ आहे। बिल्कुल नाज़रीन, मां आगाह कई पिया समारोह का हथियारबंदनि पारां टंडो बागो तालुके जे ॻोठ पटेल ओको कोली वासी प्रेमी जोड़े खे खंभे खणण जी कोशिश कई वई आहे। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची प्रेमी जोड़े भीमू ऐं वाली कोल्हण खे तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस पहुचण ते हथियारबंद फरार थी विया। प्रेमी जोड़े खे तहफ़ुज़ ॾियण लाइ समारोह थाणे ते आंदो वियो आहे। प्रेमी जोड़े जो चवण आहे त पंहिंजी रज़ाख़ुशीअ सां घरां निकिता आहियूं। माइट ऐं इलाइक़े जा बासर माण्हू क़त्ल करणु चाहिनि था। तफ़सील मालूम कंदासीं लाल बख्श ख़ासकेली खां। जी लाल बख्श, आगाह कजो। टंडो बागो तालुके जे ॻोठ पटेल ओको कोली मां फरार थियल प्रेमी जोड़े जा माइट पीछो करे समारोह पहुची विया। प्रेमी जोड़ो भीमू कोली ऐं वाली कोलण समारोह रोड रेलवे फाटक वटि कोली बिरादरी जे घरनि में मौजूदु हुआ त हथियारबंदनि जोड़े खे खंभी खणण जी कोशिश कई। रड़ियुनि ते आसपास जे माण्हुनि पहुची जोड़े खे छॾाए पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुचण ते हथियारबंद पुलिस खे ॾिसी फरार थी विया। जंहिं बाद समारोह पुलिस जोड़े खे तहवील में वठी समारोह थाणे ते आंदो आहे, जिते प्रेमी जोड़े ॿुधायो त असां प्यार जो परणो कयो आहे। असांजा माइट ऐं बाअसर माण्हू असांखे क़त्ल करणु चाहिनि था। हिननि इंतिज़ामिया खां घुर कई त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी महिरबानी लाल बख्श ख़ासकेली तफ़सील ॾियण लाइ।